अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कुछ ॾींहं अॻु लंडन में वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां इंटरनेशनल कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई हुई, जंहिंमें नामियारे कहाणीकार ऐं नावल नवीस मंज़ूर थईं पिणु मक़ालो पढ़ियो हो, जेको असीं अव्हांजे समातनि जी नज़र करियूं था। पहिरीं त आउं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे दोस्तनि जो थोराइतो आहियां, जिन मूंखे मौक़ो ॾिनो त मां सिंध जी एकालॉजी, जाग्राफ़ी ऐं सिंध जे मिठे पाणीअ जे ज़रियनि वसीलनि ऐं उन्हनि जे हक़नि बाबति अव्हां सां पंहिंजा ख़्याल शेयर करे सघां। यकीनन अव्हां समूरा दोस्त सिंध जे कुझु अहम मसइलनि खां वाक़ुफ़ु हूंदा, जेके असां सभिनी लाइ अहम बि आहिनि त बेचैन कंदड़ बि। पर मां हिते सिंध जी एकालॉजी, सिंध जे दरिया ऐं सिंध जे ज़मीन मुतलिक़ कुझु ख़्याल, नतीजा ऐं हल रखंदुसि। दोस्तो, सिंध असां सभिनी जे साह में रहे थी, जेका असांजे वजूद, असांजे फ़िक्र जो हिसो आहे। जे ॾिसिजे त हिन जे क़ाइम दाइम सां सिंधियुनि जो वजूद आहे। अवल मां इंसान आहियां, पोइ सिंधी आहियां ऐं पोइ ज़मीन जी आफ़ाक़ी सूरत आहियां। मां सिंधी ईअं सोचां थो छाकाणि त मां तहज़ीब आहियां। दोस्तो, सिंध जी तहज़ीब हिन वक़्तु सख़्तु बेचैनी मां गुज़री रही आहे। उन जा सबब रुॻो मक़ामी सतह जा इंतिज़ामी मामला न आहिनि, पर वन यूनिट वारी तर्ज़ वारी फ़ौजी हिकमत अमली ऐं कुझु ख़ानदाननि जी सिविल फ़ौजी शराकत करे आहे, जेका हाणे पाकिस्तान जे क़ौमुनि लाइ फ़ाशिज़म, हाकमाणी रियासत जी शक्ल इख़्तियार करे वरिती आहे, जंहिंजा केतिरा मिसाल ऐं हवाला ॾेई सघजनि था। पर मां हिते हिकु ॻाल्हि जो ज़िक्र सभ खां पहिरीं कंदुसि त सिंध जे कुदरती वसीलनि, दरिया, ज़मीन, ॿेला, पहाड़, सिंध जी मैदानियात ऐं मक़ामी हुकूमत जी आवाम जी शराकत खे ख़तमु करे अथॉरिटेरियन यानी हाकमाना निज़ाम क़ाइमु कयो वियो आहे। मसलन सिंध जो कोयलो आहे, उनजो फ़ैसिलो मक़ामी माण्हुनि जे इख़्तियार में कोन्हे त उहो ज़मीन खां ॿाहिरि कढणु बि घुरिजे या न, छाकाणि त उहो एकालॉजीअ जो सुवालु आहे, जंहिंजा नतीजा ख़तरनाक बि थी सघनि था, जंहिंजी क़ीमत मक़ामी माण्हुनि खे अदा करणी पवे थी ऐं थर जो माण्हू उन जे नतीजनि खे भोॻे रहियो आहे ऐं उहे क़ीमत अदा करे रहिया आहिनि। उन खां पोइ उन्हनि वसीलनि जी गैर मुनसिफ़ाणी विरछ जो सुवालु त पोइ आहे, या जहिड़ी तरह डेम आहिनि, जंहिं करे मक़ामी माण्हुनि जी हिकु वॾी आबादी लॾ पलाण ते मजबूर थिए थी। ॿी हक़ीक़त इहा आहे त पाकिस्तान जी फ़ौज मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सिंध जी ज़मीन खे कारोबारी, रियल इस्टेट, कारपोरेट फार्मिंग, ग्रीन पाकिस्तान, स्ट्रेटजिक मक़सदनि लाइ हथाइण खे कब्ज़ो सम्झंदे फ़ाशिज़म जो रूप धारियो आहे। फ़ाशिज़म जी ॿी सूरत हीअ आहे त वफ़ाक़ी हुकूमत सिंधु दरिया ते 6 नवां वाह कढण जी तयारी करे रही आहे, जेका ॻाल्हि सिंध जी अवाम जे बुनियादी हक़नि जे ख़िलाफ़ु आहे। सिंध जे अवाम जे ख़दशनि खे दीवार सां लॻाए का रियासत घणी देरि ताईं कीअं थी हली सघे। सिंधु दरिया जे मिठे पाणी जी तक़सीम जा कुझु यूनिवर्सल असूल आहिनि त पाणी ते पहिरियों हक़ पुछड़ वारनि जो आहे, छाकाणि त पुछड़ में रुॻो माण्हू ई कोन था रहनि, पर समुंड जहिड़ी विशाल दुनिया उनजो डेल्टा आहे, जेको कंहिं बि मुल्क जे वजूद लाइ बेहद अहम हुजे थो, जंहिंमें मैंग्रोव्स यानी तमर जा ॿेला आहिनि, पखी आहिनि, मच्छनि जा क़िस्म आहिनि, माण्हू आहिनि ऐं उनखां वधीक डेल्टा सिंध खे प्रोटेक्शन यानी बचाव वारी दीवार फ़राहम करे थो त जीअं समुंड अॻिते वधी न सघे। दोस्तो, 19वीं सदी जो रिकॉर्ड ॿुधाए थो त कोटड़ी बैराज खां हेठि सिंधु में हर साल 150 मिलियन एकड़ फुट पाणी वहंदो हो। उनजो मतिलबु इहो आहे त सिंधु दरिया में सॼो साल पाणी मौजूदु हूंदो हो, पर हिन वक़्तु 14 मिलियन एकड़ खां बि घटि पाणी आहे, जेको कोटड़ी बैराज खां अॻिते वीराने में तब्दील थी वञे थो। दोस्तो, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त इंडस डेल्टा, जेको दुनिया जो 5 नंबर वॾो डेल्टा आहे, अॼु ख़तमु थियण जे वॾे ख़तरे खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत 14 मिलियन हेक्टेयर पाणी खे बि कोटड़ी डाउन स्ट्रीम मां समुंड में किरण खे पाणी जो ज़ियान सम्झे थी।
उन करे सिंधु मां नवां वाह कढण जी तयारी करे रही आहे। प्रोफेसर लॉरेंस सी समथ पंहिंजे किताब वाटर पावर में लिखियो आहे त ईंदड़ सदी में दुनिया जूं 8 वॾियूं नदियूं पंहिंजे छोड़ वारनि इलाइक़नि खां कटिजी वेंदियूं, जिन में हुन सिंधु दरिया जो पिणु ज़िक्र कयो आहे, जेको दरिया पंहिंजे मुंड खां वहंदो समुंड में छोड़ करे थो, उनखे ज़िंदा दरिया लेखियो वञे थो। जेको दरिया पंहिंजे छोड़ वारनि इलाइक़नि खां कटिजी वञे थो, उनखे मुअल दरिया सम्झो वञे थो। हिन वक़्तु समुंड में सिंधुअ जे छोड़ 0 आहे, जंहिंजो नतीजो इहो निकितो 1990 खां 1997 ताईं जे अरसे में तमर जे ॿेलनि जो तइदादु 100 मां घटिजी 40% थियो आहे, जेका ॻाल्हि सिंधी एकालॉजी लाइ बेहद ख़तरनाक आहे। मां उन तल्ख़ हक़ीक़त खे हीअं ॾिसां थो त सिंधु दरिया, जेका सिंधियुनि जी लाइफ लाइन आहे, जेकॾहिं वफ़ाक़ी ऐं मक़ामी सरकारी पॉलिसियुनि ऐं कुदरती आफ़तनि या एकालॉजी बहिराननि करे ख़ुश्क थी वञे थो त पोइ छा थींदो? छाकाणि त सिंधु दरिया सिंध जी ज़रई मईशत जो अकेलो ज़रियो आहे। इन मामले ते असां सभिनी खे संजीदा थियणु घुरिजे। सिंध जो समाज तब्दील थी रहियो आहे। असां अर्बनाइज़्ड थी रहिया आहियूं, छाकाणि त असांजूं बहिराड़ियूं तबाह कयूं वियूं आहिनि। तरक़ी जो गैर मुनसिफ़ाणो तरीक़ो असांजी पूरी जनरेशन ते असरअंदाज़ थी रहियो आहे। नौजवान मुल्क छॾे रहिया आहिनि। गुज़र सफ़र जा नवां ज़रिया आम माण्हुनि लाइ अणलभ आहिनि। अव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधी हैरत थींदी त सिंध जी बुनियादी मईशत हाणे ज़रायत नाहे पर रियल इस्टेट आहे, जंहिंमें फ़ौजी इदारनि समेत उन सां लाॻापियल ॿिया केतिरा ई इदारा पाकिस्तान जी मईशत जो हिसो आहिनि। सिंध में DHA, बहरिया ऐं ॿिया नंढा वॾा प्रोजेक्ट रियल इस्टेट जा मेगा प्रोजेक्ट बणिजी विया आहिनि, जेके हर ॾींहुं सिंध जी वधीक ज़मीन ऑक्यूपाइड करे रहिया आहिनि। कुझु ॾींहं अॻु DHA सिंध हुकूमत खां हाक्सबे जी वधीक 6000 एकड़ ज़मीन कब्ज़े में वरिती आहे। मां मथे इन ॻाल्हि जो ज़िक्र कयो आहे त सिंध जी ज़मीन जंहिं तरह फ़ौज ऐं मक़ामी सतह ते सरकारी धुर जे वॾेरनि जे हवाले थींदी पई वञे, उन सां आम माण्हू जो इख़्तियार ख़तमु थींदो वञे थो। उहा ज़मीन सिंध जा ॿेला ख़तमु करे हासिलु कई पई वञे, सिंध जा पहाड़ ख़तमु करे हासिलु कई पई वञे। उहा ज़मीन सिंध जा चारागाह ख़तमु करे हासिलु कई पई वञे। हिकु घड़ी लाइ अव्हां ईअं सोचियो त सिंध जो दरिया, सिंध जा ॿेला, सिंध जा पहाड़ रियल इस्टेट या लैंड फॉर डिफेंस स्ट्रेटेजिक नाले ते आम माण्हू खां उन्हनि इदारनि ॾांहुं मुंतक़िल थी विया त सिंध जो मुस्तक़बिल छा हूंदो? इहा ॻाल्हि मामूली नोयत जी न आहे। दरअसल इहा ॻाल्हि न्यू कॉलोनाइज़ेशन जी आहे। छा सिंधु दरिया जो को मुतबादिल आहे या सिंध खे हिक खां वधीक दरिया आहिनि जेके सिंध जी ज़रई मईशत जो सहारो बणिजनि? दरअसल कंहिं बि दरिया जो को बि मुतबादिल थिए नथो सघे। सिंधुअ दरिया जो त कॾहिं बि न, ऐं न वरी सिंध खे हिक खां वधीक दरिया आहिनि जीअं पंजाब में आहिनि। सिंधु दरिया 6 करोड़ सालनि खां बि पहिरीं मौजूदु हो ऐं आहे, पर पोइ जहिड़ी तरह वफ़ाक़ी ऐं सिंध सरकार हिन बाज़ारे दरिया सां करे रही आहे, उनजो मक़सदु त ईअं थो नज़र अचे त उनखे ख़ुश्क करण खां पोइ प्राइवेट लैंड जी सूरत में फ़ौजी इदारे जे हवाले कंदा या सरकार जो को कारिंदो ख़रीद करे उन ते रिहाइशी कॉलोनी ठाहींदो। हक़ीक़त हीअ आहे त हिन वक़्तु सिंध जी एकालॉजी जो सुवालु बाक़ी सवालनि खां वधीक अहमियत इख़्तियार करे वियो आहे, छाकाणि त सिंध मिठे पाणी खां सवाइ कुझु बि न आहे ऐं उनजो वाहिद ज़रियो आहे इंडस रिवर। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु ख़तरनाक प्रैक्टिस जेका हर साल कई वञे थी, उहा आहे मच्छर जो ज़हरीलो पाणी सिंधु दरिया में ड्रेन करणु। हिन वक़्तु मच्छर जो TDS 3000 खां मथे आहे, जेको अक्सर हालतुनि में सिंधु दरिया में पाणी जी शॉर्टेज करे ड्रेन या छोड़ करे सिंधु दरिया जे वहिकिरे खे मसनूई सूरत में जारी ॾेखारण जी कोशिशि कई वेंदी आहे। फुलेली वाह खां टडो मोहम्मद ख़ान मातली खां अॻिते सवें ॻोठ आहिनि जेके फुलेली वाह जे पाणी ते क़ाइमु आहिनि। अव्हांखे यादि हूंदो त 2005 में फुलेली वाह जो पाणी वापराइण करे 5 माण्हुनि जी मौत थी हुई।
जंहिं करे इरिगेशन डिपार्टमेंट मथां केस कयो वियो हो। आबपाशी खातो हमेशह ई इहा प्रैक्टिस कंदो रहियो आहे, पर किन मौक़नि ते दरिया में ज़हर जो तनासुब वधी वञण करे फ़ौतगियूं थींदियूं रहंदियूं आहिनि जेके रिपोर्ट कोन थियूं थियनि। उहे ॿाहिराड़ी जा इलाइक़ा आहिनि जिन जी का डेटा कान्हे। हिन भेरे 2024 में बि ईअं थियो। आबपाशी वारे वज़ीर जाम ख़ान छोरे प्रेस कॉन्फ्रेंस करे माण्हुनि जे मरण वारे तइदाद खे पोशीदा रखियो, पर हक़ीक़त हीअ आहे त सिंधु दरिया जो TDS इंसानी आबादी जे बर्दाश्त खां मथे थी रहियो आहे, जंहिं सबबि सिंध जी आबादी जो हिकु वॾो हिसो बीमारियुनि में मुब्तला थियो आहे। हैदराबाद जो वेस्ट ड्रेन फुलेली वाह में छोड़ करे पूरो वाह गंदे नाले में तब्दील थी वियो आहे। उन खां अॻु में हैदराबाद जो डोमण वाह जेको हैदराबाद जी आबादी लाइ मिठे पाणी जो ज़रियो हो, उहो पिणु आलूदा थी वियो आहे। हाणे फुलेली वाह सां ईअं करण वञी रहिया आहिनि। फुलेली वाह जे आलूदा थियण सां केतिरनि माण्हुनि सां सिहत जा मसइला ख़तरनाक हद ताईं वधिया आहिनि। हेपाटाइटिस, स्किन डिज़ीज़ ऐं अखियुनि जूं बीमारियूं ख़तरनाक हद ताईं वधियूं आहिनि, जंहिं सबबि उन्हनि इलाइक़नि खां शहरनि ॾांहुं लॾपलाण थी रही आहे ऐं सिंध जे ॿाहिराड़ियुनि में वीरानी अची रही आहे। हैदराबाद खां बदीन ताईं समूरे लाड़ जी पट्टीअ जे चौपाए माल जी अफ़ज़ाइश 30% ताईं घटिजी वई आहे। हक़ीक़त इहा आहे त वरहनि खां आबाद सिंध जे रूरल समाज लाइ हिन वक़्तु थ्रेड इहो आहे त हूअ पंहिंजी ज़मीन, पंहिंजा घर कीअं बचाइनि, जॾहिं त हर ॾींहुं उन्हनि खे लड़पलाण ते मजबूर करे थो। सिंध जी सरज़मीन पुछड़ ते हुजण करे उनजो मतिलबु इहो न आहे त सिंधु दरिया जे पाणी जे वहिकरे खे ख़तमु करे गंदे नाले में तब्दील कयो वञे। सिंधु दरअसल सिंध आहे जेको सिंधियुनि खे कंहिं बि ॿिए शइ खां वधीक अज़ीज़ आहे, जेको सदियुनि खां क़ाइमु आहे। सिंधु दरिया सिंधियुनि जे साह में इन करे शामिलु आहे जो हीअ पंहिंजे वजूद में मुकमिल सिंध आहे। सिंध जी समूरी ज़रई मईशत हिन जे आधार ते आहे। सिंध जी आबादी जो लॻभॻि समूरो तइदाद हिन ते निर्भर आहे। साल 1987 वफ़ाक़ी सरकार, वर्ल्ड बैंक, वाबडा ऐं फ़ौजी कंपनियुनि ऐं सिंध सरकार जी मदद सां लेफ्ट ऐं पोइ राइट बैंक आउटफॉल ड्रेन जे मनसूबे जी शुरूआति कई। मां खे ॿुधायां त उन सां शकूर ढंढ कीअं महफ़ूज़ थी ऐं मंछर ढंढ कीअं बर्बाद थी, जेका दरिया जे पाणी जो ॿियो वॾो सोरस हुई। मां ॿिनि हसीन ऐं कुदरत जे शाहकार ढंढनि जो ज़िक्र करणु चाहींदुसि। हिकु आहे शकूर ढंढ ऐं ॿी आहे मंछर ढंढ। LBOD हीअ हिकु क़िस्म जो सिम नालो आहे जंहिंजो मक़सदु बज़ाहिर इहो हो त सिंधु दरिया जी खाॿी कंधीअ जे कुझु अहम ज़िलनि शहीद बेनज़ीराबाद, सागड़, मीरपुर ख़ासि ऐं बदीन जे लॻभॻि 2 मिलियन हेक्टेयर ज़मीन जे अंदरि मौजूदु सिम ऐं कलर खे मोटर पंप वसीले सिम नाले में ड्रेन करे शकूर ढंढ में छोड़ करणो हो त जीअं उन्हनि ज़िलनि जे जागीरदारनि ऐं रईसनि जी ज़मीन ॿीहर पोखी लाइक़ु थी सघे। घोटकी खां शुरू थींदड़ उन मनसूबे ते मक़ामी माण्हुनि ऐं पाणी जे कुझु माहिरनि जे एतिराज़नि जे बावजूदि उनखे जारी रखियो वियो। हिते जेका बुनियादी ॻाल्हि अव्हां सां शेयर करणु चाहियां थो उहा ही त जॾहिं इंडिया खे इन प्रोजेक्ट जी सुध पई त उन सख़्तु एतिराज़ु वारियो त उहो कीअं मुमकिन आहे त सिम ऐं ज़हर वारो पाणी मिठे पाणी जी ढंढ शकूर में छोड़ कयो वञे। अव्हां खे ॿुधायां त शकूर ढंढ 300 स्क्वायर किलोमीटरनि ते मुश्तमिल मिठे पाणी जी ढंढ आहे, जंहिंजो 90 स्क्वायर किलोमीटर हिसो पाकिस्तान में आहे ऐं 210 स्क्वायर किलोमीटर इंडिया जे शहर गुजरात में आहे, जेको सिंध जी सरहद सां लॻे थो। इंडिया न सिर्फ़ु उन ते एतिजाज कयो पर उन मामले खे इंटरनेशनल फोरमनि ते बि खणी वियो। इंडिया उन मसइले खे सिधो सं माहौल दुश्मन अमल करार ॾींदे मनसूबे खे हिकदमि बंदि करण जो मुतालबो कयो। पाकिस्तान उहो मनसूबो बंदि त न कयो छाकाणि त उन मां फ़ौजी इदारनि जे कंपनियुनि ख़ासि तौरु FWO खे किरोड़ें डॉलरनि जो फ़ाइदो थियणो हो, पर हुननि ईअं कयो जो प्रोजेक्ट में कुझु तब्दीलियूं आणे सिम नाले खे शकूर ढंढ में ड्रेन करण बजाए घारे किरे खां समुंड में छोड़ कयो, जंहिंसां शकूर ढंढ जो कुदरती माहौल महफ़ूज़ थियो। हिंदुस्तान जी मुखालफ़त सां शकूर ढंढ जो फितरती माहौल त महफ़ूज़ रहियो, पर पोइ वक़्त बे वक़्तु सिम नाले सिजावल जाति जे हज़ारे एकड़ ज़रख़ेज़ ज़मीननि खे बर्बादु करे छॾियो।
केतिरा ॻोठ पाणी हेठि आहिनि या समुंड जे वीरण करे ॿुॾण जे ख़तरे में आहिनि। मंछर सां हिन मुल्क छा कयो, अव्हां सां शेयर कयां थो। RBOD ही बि हिकु क़िस्म जो सिम नालो आहे जेको बज़ाहिर सिंधु दरिया जे साॼे कंधी खां उन मक़सद लाइ शुरू थियो त लाड़काणे, कंबर, शदादकोट, दादू जे वॾेरनि, सरकारी कामोरनि, रिटायर फ़ौजनि जे ज़मीननि में मौजूदु सिम कलर जे ज़हरीले पाणी खे पंप वसीले सिम नाले में ड्रेन करे समुंड में छोड़ कयो वेंदो। पर थियो ईअं जो करप्शन, बेईमानी, माली ऐं ज़ाती फ़ाइदनि करे ज़हरीले पाणी खे समुंड में छोड़ करण बजाए मंछर में छोड़ियो वियो। हीअ सिंध जी आसूदी मिठे पाणी जी ढंढ हुई। हीअ छाकाणि त सिंध में हुई, इन करे हिन सां ईअं कयो वियो। हीअ कुदरती हादिसो हो ऐं मक़ामी माण्हुनि लाइ दोज़ख जा दर खोलण जे बराबरि हो। हीअ सलूक त सिंध जे मिठे पाणी जे वसीलनि सां दुश्मनी करण जे बराबरि आहे। समूरनि एतिराज़नि एहतिजाजनि जे बावजूदि वफ़ाक़ी सरकार, वापडा, वर्ल्ड बैंक, फ़ौजी कंपनियुनि जेके जनरल मुशर्रफ जी निगरानी हेठि कमु करे रहियूं हुयूं, हिन ज़रख़ेज़ ढंढ जे खून में शामिल रहियूं। पाकिस्तान जी सरकार कुदरत जी हिन ख़ूबसूरत तख़लीक़ खे बर्बादु करण महिल हिकु लम्हे लाइ मुहाणनि जी ज़िंदगी मुतलिक़ न सोचियो, जेके हज़ारनि जी तइदाद में मच्छी जे कारोबार सां मुंसलिक हुआ। ॿेड़ियुनि जो पूरो हिकु शहर हो जेको वीरान थियो। हीअ त सिंध सां दुश्मनी आहे। हीअ महज़ वापडा, वर्ल्ड बैंक जे प्रोजेक्ट जो मामिलो न हो, पर हिकु आसूदी ज़िंदगी ऐं लखें माण्हुनि जे रोज़गार जो सवाल हो। उन्हनि हज़ारे मुहाणनि खे लॾपलाण करण ते मजबूर कयो वियो, जिन खे हिकु हुनर आयो थे, ॿेड़ी हलाइण ऐं मच्छी पकड़णु। हक़ीक़त हीअ आहे दोस्तो, फितरती माहौल ऐं सिंध जे मिठे पाणी जे ज़ख़ीरनि ख़िलाफ़ ही हिकु क़िस्म जी दहशत गर्दी आहे। हीअ असांजा वसीला आहिनि। हीअ ज़मीन, हीअ आसमान, हीअ पहाड़, हीअ दरिया, समुंड असांजा आहिनि। हिननि जी हैसियत यूनिवर्सल हुजे थी। मंछर हज़ारे माइग्रेटरी बर्ड जे ब्रीडिंग सर्कल हुई। बेशुमार मच्छरनि जा क़िस्म ख़तमु थिया। हज़ारे मुहाणनि लॾपलाण कई। दोस्तो जे सिंध जा आबी ज़रिया जे हिननि जी नज़र में गटर नाला आहिनि। हिन पाकिस्तान जी बाक़ी ज़रूरत कहिड़ी? सिंध में अॼुकल्ह बेचैनी जी लहर पखिड़ियल आहे त पंजाब वारा सिंधु दरिया मां 6 नवां वाह कढण जी रिथाबंदी करे रहिया आहिनि। हिननि हालतुनि में सिंधू मां 6 त छा हिकु बि नओं वाह निकिरण जो मतिलबु सिंध खे तबाह करणु आहे। अॻे ई सिंध खे 1990 वारे पाणी विर्छ वारे ठाह मुताबिक़ पाणी नथो मिले। मथां वरी नवां 6 वाह कढिया विया त पोइ सिंध जे हिसे में रुॻो रुञी वञी बचंदी। जुलाई 2024 ते आसिफ ज़रदारी जी सदारत हेठि हिकु गरजाणी में ग्रीन पाकिस्तान जे हवाले सां वाहन खे जल्द मुकमल करण बाबति ॻाल्हि कई वई। उन जे बक़ौल उन्हनि वाहन जे मुकमल थियण सां 35 लख एकड़ ज़मीन आबादी लाइक़ु थींदी। उन्हनि वाहन जा नाला आहिनि ग्रेटर थल कैनाल, कच्छी कैनाल, रेणी कैनाल, थर कैनाल, चश्मा राइट बैंक कैनाल, चोलिस्तान फील्ड फीडर कैनाल। दोस्तो हिननि वाहन मुतलिक़ मालूमात मुख़्तलिफ़ मज़मूननि ऐं गूगल ते शेयर थींदी रही आहे, पर मां हिकु मजमूई सूरतहाल जेका उन्हनि वाहन जे मुकमल थियण खां पोइ सिंध में पैदा थींदी, उन जा भयानक नतीजा ॾिसी रहियो आहियां। इंडस बेसिन में पाणी ॾींहों ॾींहुं घटिजी रहियो आहे। 1976 खां 1998 विच में कोटड़ी बैराज खां हेठि सरासरी सालियानो वहिकरो 30 मिलियन एकड़ फुट हो, जेको 1999 खां 2022 वारनि वरहनि में घटिजी 14 मिलियन एकड़ थी चुको आहे। ॿिए पासे नवां वाह बि ठाहिया पिया वञनि। इन सूरतहाल में बोर जे वहिकरण ते दारोमदार रखंदड़ वाह ठाहिण ऐं कमांड एरिया तरतीब ॾियणु आपाशी जे बुनियादी असूलनि जे उबतड़ आहे। ईअं सिंध खे उन्हनि वाहन ते एतिराज़ ई ख़दशा आहिनि। सिंध खे इहे बि एतिराज़ आहिनि त पंजाब जे हदनि अंदरि सिंधु दरिया मां वाधू पाणी वहायो वञे थो, जंहिंजी पिणु ऑडिट थियण जी ज़रूरत आहे। 52,713 एकड़ सिंध जी ज़रख़ेज़ ज़रई ज़मीन कारपोरेट फार्मिंग जे नाले ते पाकिस्तान आर्मी जे इदारे हवाले कई वई आहे, जंहिंसां सिंध में हिकु अलॻि ज़रई मैशत जो जनमु थींदो।
सिंध जे अहम कुदरती ऐं मैदनी वसीलनि ते अॻियां ई फ़ौज क़ाबिज़ आहे। हाणे सिंध जी वाहिद मईशत ज़राए ते बि कब्ज़ो करणु चाहिनि था। हिते सवालु आहे त फ़ौज जो असुलु कमु मुल्क जो दिफ़ा करणु आहे। उनखे ज़मीननि जो मालिक करण जो मतिलबु सिंध मुस्तक़िल फ़ौज जी कॉलोनी रहे। ख़ासि तरह हीअ बेहद तशवीशनाक सूरत हाल आहे त सिंध खे डिफॉरेस्ट करे उहा ज़मीन हासिलु कई वञे थी। 1988 में सिंध फॉरेस्ट डिपार्टमेंट पंहिंजा अंग ईअं ज़ाहिर कया आहिनि त सिंध जी टोटल फॉरेस्ट एरिया 8% मां घटिजी 2.3% आहे। 1988 ऐं 2024 जे विच में 26 सालनि जो फ़र्क़ु आहे। उन दौरान के सरकारी अंग अखर कोन्हनि त हिन वक़्तु सिंध फॉरेस्ट जी कहिड़ी सूरत हाल आहे। दोस्तो, सिंध जे ज़रई शोबे में कारपोरेट फार्मिंग जो तस्वरु दरअसल दिफ़ाई इदारनि पारां ज़मीननि ते कब्ज़ो करणु आहे, जंहिंजो मतिलबु आहे सिंधु दरिया जे पाणी में ग़ैर मक़ामी हारपे जी शराकत दारी। सिंध हाणे हिकु लड़ाई खां ॿी लड़ाई में तब्दील थियण तरफ़ वञे पई, जंहिं लाइ मज़हब, रंग, नसल, क़बीले जो सहारो वरितो पियो वञे। जे ॾिसिजे त कारपोरेट फार्मिंग लाइ वसीला नवां पैदा करण जे बजाए सिंध जे मौजूदु वसीलनि मां कारपोरेट फार्मिंग जूं ज़रूरतूं पूरियूं करणु हूंदो ऐं मक़ामी हारनि जे हिसे जो पाणी ॿिज कारपोरेट फार्मिंग जे हवाले कयो वेंदो। दोस्तो, सिंधु दरिया जे पाणी ते पहिरियों हक़ मक़ामी आबादी जो आहे। दरिया, डेमनि, हाइड्रो पावर प्लांट शहरनि ऐं फैक्ट्रियुनि जे निकाल जो ज़रियो नाहिनि हूंदा। दरिया हिकु ज़िंदा हक़ीक़त हुजनि था, जंहिंसां ज़मीन जी समूरी ज़िंदगी जुड़ियल हुजे थी। बदकिस्मती इहा आहे त उहो समूरो रवैयो जमहूरियत जे नाले ते थी रहियो आहे। हीअ जमहूरियत आहे जंहिं पूरी तरह माण्हुनि खे दोखे में रखियो आहे। हिन वक़्तु असीं जमहूरियत जे दोखे में जी रहिया आहियूं। अहिड़े दोखे जी दीवार हिकु अहिड़ी जमहूरियत जंहिंमें जनरलनि जो कारोबार, ब्यूरोक्रेटनि जी करप्शन ऐं अशराफिया जी हाकिमियत जी वाध वीज थी रही आहे। पर आवाम जी मुआशी सघई सिंधु दरिया जी आसूदगी रुकियल आहे। ताज़ो ई सिंध जे वॾे वज़ीर 91 जे पाणी जे ठाह जो ज़िक्र जंहिं मासूमियत सां कयो, उन मां ईअं पिए लॻो जीअं हुनखे पंहिंजी सिर्फ़ु हुकूमत घुरिजे। हुन जे बयान में आमरे जो ख़ौफ़ झलकी रहियो हो। हालांकि हीउ उन जमहूरी पार्टी जो वॾो वज़ीर आहे जेका इक़्तिदार जो हिसो आहे। 1991 दरअसल सिंधु दरिया ऐं उन सां लाॻापियल पाणी जी विरासत वारो ठाह जंहिं ते वफ़ाक़ कॾहिं बि अमल नाहे कयो। सिंध हुकूमत इन सिलसिले में इंतिहाई ग़ैर ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कंदी रही आहे, जंहिंजे सबबु करे सिंध खे पंहिंजे जाइज़ हिसे मां बि हक़ नथो मिले, जंहिंजो नतीजो इहो निकितो त दरिया न सिर्फ़ु पंहिंजे पाणी खां महरूम थियो आहे, पर पुछण में हुजण करे सिंध जी डेल्टा सख़्तु मुतासिर थी आहे। 1991 जे ठाह में बुनियादी ॻाल्हि हीअ आहे त दरियाउनि में पाणी जी खोट खे सिंध ऐं पंजाब गॾियल तौर ते भाङे भहिवार थींदा। पर हीअ जमहूरियत ई आहे जंहिं हिकु सूबे खे इजाज़त ॾेई रखी आहे त सूबनि खे पंहिंजे मंज़ूर कयल पाणी जे उसूल जी भञकड़ी कंदो रहण जे बावजूदि संदसि मथां को कानून या असूल लागू नथो करे सघिजे, बल्कि वाधू पाणी जो बहानो करे सिंध जो पाणी चोरी बि करे सघिजे थो। जे ॾिसिजे त 1991 खां 2003 ताईं जेके बि पाणी जी विरासत जा उसूल तय कया विया उहे मज़ाक़ बणिया रहिया, ईअं जीअं हिन वक़्तु अवाम जो बाक़ी हक़ मज़ाक़ बणियल आहे। जमहूरियत जी दावा कंदड़ दरअसल अवाम जे हक़नि जी तोहीन कंदा रहिया आहिनि। दरअसल अमली तरह हिन मुल्क में जमहूरियत मज़ाक़ बणियल आहे। मसलन गुज़िरियल 2 सालनि खां कंहिं बि अभ्यास खां सवाइ सिंधु दरिया जे पाणी में उन सबबु करे कटौती थींदी रही आहे त सिंध जा वाह कचा आहिनि, जंहिंसां पाणी ज़ाया थिए थो। हाणे जॾहिं कंहिं हद ताईं वाह पका थिया आहिनि त ॿियो जवाज़ घड़ियो वियो आहे त समुंड में पाणी ज़ाया थिए थो। अलमियो हीअ आहे त पाणी जी खोट बि सिंध खे बर्दाश्त करणी आहे ऐं वाधू पाणी ते सिंध जो हक़ कोन्हे। मां हिते जेका बुनियादी ॻाल्हि करणु चाहियां थो त सूबनि ऐं क़ौमनि जे विच में तइ थियल असूलनि जी भञकड़ी हाणे ताईं थींदी पई अचे। गुज़िरियल कुझु सालनि खां सिंध में DHA, बहिरिया छावणियूं, एयरबेस, ज़मीन जी प्राइवेटाइज़ेशन, डिफॉरेस्टेशन जे नतीजनि में नयूं कॉलोनियूं ऐं फ़ौजी ज़मीनूं आबाद थियूं आहिनि।
जंहिंजी सूरत में केतिरा नवां शहर ऐं कॉलोनियूं जनम वठी चुकियूं आहिनि। उन जे बावजूदि वफ़ाक़ पाण जे नए फार्मूले ते कमु करण बजाए पुराणे क़िस्म जे रिवायती ऐं फरसूदा कानून जो सहारो वठंदे सिंध जे पाणी खे चुराए रहियो आहे। हीअ जमहूरियत आहे जंहिंमें माण्हुनि जे पाणीअ जी मक़ामी मिल्कियती वसीलनि, दरिया, निढनि, वाहन ऐं ढंढनि जी रिथाबंदी ते अमल करण बजाए उन्हनि खे बर्बादु करण जी कोशिश में रुधल आहे। हिकु जाली जमहूरियत जंहिं क़ौमनि खे क़ैद खाने में तब्दील कयो आहे ऐं जमहूरियत जे नाले ते गश्ती टोलो ऐं कुझु कुटुंब हुक्मरानी करे रहिया आहिनि। लगातार 75 सालनि खां अहिड़ी जमहूरियत करे ख़ासि तरह मक़ामी कुदरती वसीला, दरिया, पहाड़, नदियूं, ढंढूं, ज़मीन ऐं कुदरती माहौलियात बर्बादु थिया आहिनि, जेका ॻाल्हि सिंध लाइ कंहिं हादिसे खां घटि न आहे। हिन मौक़े ते मां सिंध जे बुनियादी सियासी, समाजी ऐं माहौलियाती मसइलनि जे हल ते पंहिंजी राय ॾेई अव्हां खां इजाज़त वठंदुसि त सिंधु दरिया ऐं सिंध जा वसीला, पहाड़, ॿेला, नदियूं, ढंढूं, ज़रख़ेज़ ऐं वीरान ज़मीनूं सिंध जे माण्हुनि जी मिल्कियत आहिनि, जेके सिंधियुनि लाइ लाइफ लाइन आहिनि। उन्हनि बाबति फ़ैसिले करण जो हक़ बि उन्हनि जो आहे। उहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं सिंध ऐं पाकिस्तान हिकु अथॉरिटेरियन रियासत मां आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार रियासत में तब्दील थिए। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक ऐं नावल नवीस मंज़ूर थईम जो मक़ालो। हीअ मक़ालो हुन वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी इंटरनेशनल कॉन्फ्रेंस में पढ़ियो हो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।